बबरलो में हिन वक़्तु जेका सो सुबुह जा 5 थी रहिया आहिनि, पर जेका सो तक़रीबन नौजवान क़ौमी कारकुन या जेका सो जेके सफ़र जा साथी आहिनि, हिते वकील ॿिया जेका सो क़ौमी लीडर सभु जेका जागनि था पिया ऐं वॾो जोश ख़रोश आहे। ऐं जेका सो इहो जेको राणा सनाउल्लाह चवे थो त तव्हां जेका सो जुतियूं छॾे भॼी वेंदो, पर असां राणा सनाउल्लाह खे ॿुधाइणु चाहियूं था त हाणे अची ॾिसे बबरलोए में त असां जुतियूं छॾे भॼी था वञूं या तोखे जेका जुती था खणायूं जेका सो भॼायूं। तंहिंजे करे ही 7 करोड़ सिंधी क़ौम बाग़ैरत क़ौम आहे। हिननि अॻु में बि जेका सो मज़ामत कई आहे। हिते तुर्खान आया, तातारी आया, मुग़ल आया, जेका अरब आया ऐं जेका सो अरगून आया, अलाए केतिरा जेका सिंध ते अॻु में बि काऊं थींदियूं रहियूं आहिनि, पर सिंधी माण्हू बहादुर आहे। उन पंहिंजी जेका सो मज़मत कई आहे ऐं मज़ामत कई आहे ऐं पंहिंजी धरतीअ लाइ, पंहिंजे देश लाइ, पंहिंजे जेका वसीलनि लाइ विढ़ियो आहे। छो त असांजो जेको कल्चर आहे, असांजी ॿोली आहे, असांजी जेका तहज़ीब आहे, असांजो तमदन आहे, उहो सॼी दुनिया में जेका सो नंबर 1 आहे। ऐं सिंधी माण्हू जेका सो एतिरो त बहादुर आहे, जॾहिं शहनशाह ईरान खे जेका सो पंहिंजे हिफ़ाज़त लाइ फ़ौज खपे पई त उन्हनि सिंधी माण्हुनि जी चॉइस कई त मूंखे सिंधी माण्हू जेका सो ॾियो त मां जेका सो पंहिंजी फ़ौज में भर्ती कयां, त मूंखे सिंधियुनि मां कोई ख़तरो न आहे। माना एॾी सिंधी क़ौम बहादुर क़ौम रही आहे। ऐं जेका सो सिंधी क़ौम पंहिंजे दरिया लाइ, पंहिंजे वसीलनि जे लाइ, पंहिंजे जेका सो ज़मीनुनि जे लाइ विढ़ंदी। ही कारपोरेट जेका फार्मिंग आहे, इहा बि जेका सो वापसि करणी पवंदी उन्हनि खे। ऐं जेके ज़मीनूं जेका सो ज़रदारी लिखी ॾिनियूं आहिनि फ़ौजनि खे ऐं ॿियनि इदारनि खे, सिंध जूं ज़मीनूं, उहे बि वापसि करणियूं पवंदियूं। शक केनाल त को मसइलो ई न आहे, शक केनाल त वापसि थींदा ई थींदा, छो त उन ते को बि कंप्रोमाइज़ न आहे। ही 7 करोड़ सिंधी क़ौम जेका बाग़ैरत ऐं बाशऊर क़ौम आहे। हिनमहिल तव्हां ॾिसो, तव्हां साफ़ी आहियो, तव्हां जेका सो जनरली जेका सो ॾिसो था पिया त केॾो जेका माण्हुनि में हिकिड़ो जोश ऐं ख़रोश आहे। ही डंडा बरदार नौजवान जेके मरण ऐं माराइण लाइ तयारु आहिनि, इहे पंहिंजा जेका वसीला कीअं हड़प करणु ॾींदा पंजाब खे। थैंक यू सो मच। देखो